नशर फ़िरोज़ मां तव्हांखे ख़बर ॾियूं दहशतगर्दी जी अंत वारी अदालत टिनि ॼणनि जे क़त्ल जे ॾोह में जवाबदारनि खे सज़ा ॾेई छॾी आहे। वाक़िआ अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जवाबदार ज़फ़र ऐं साईं बख़्श लंजार खे 2 भेरा उमिरि क़ैद ऐं 20 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार निज़ाम मिर्ज़ा मंठार ऐं रहमतुल्ला 10 साल क़ैद ऐं 17 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे नशर फ़िरोज़ मां दहशतगर्दी जी अंत वारी अदालत 3 ॼणनि खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया जवाबदार ज़फ़र ऐं साईं बख़्श लंजार खे 2 भेरा उमिरि क़ैद ऐं 20 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त जवाबदार निज़ाम मिर्ज़ा मंठार ऐं रहमतुल्ला 10 साल क़ैद ऐं 17 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त अदालत 3 जवाबदारनि पुनल पांधी ऐं अलवरा खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। नशर फ़िरोज़ मां खे आगाह कयूं पिया दहशतगर्दी जे अंत वारी अदालत 3 ॼणनि खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी आहे।